ये असांजे अदा सालार जो फर्जंद हाफिज इमदादुल्लाह जो नंढड़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह हज़रत साईं कारी अमीर अली साहब जन जे मदरसे में भी कुछ टाइम पढ़ियो आहे। साईं हाफिज गुलाम अब्बास वारन जे मदरसे में भी अल्हम्दुलिल्लाह उते पढ़ियो आहे, हिफ़्ज़ कयो अथई ऐं हाणे कुरान मजीद पको पियो करे उन जी एज़ाज़ी दस्तार कराई पई वञे। बे नंबर ते अब्दुल कादिर वलद कारी शफ़क़तुल्लाह खास खेली उन नाज़रा कुरान मजीद पूरो कयो आहे। अदा सालार जे फर्जंद कारी शफ़क़तुल्लाह जो पुटरा माशाअल्लाह। उन खां बाद अदा सालार जे फर्जंद मरहूम रईस गुलाम नबी जो नंढड़ो फर्जंद आहे उसामा, उन भी अल्हम्दुलिल्लाह कुरान मजीद नाज़रा पूरो कयो आहे। उनखे गुज़ारिश आहे साईं जन जे अॻियां अचे जल्दी जल्दी। उन खां बाद मुंहिंजो नंढड़ो आहे मोहम्मद तय्यब वलद मोहम्मद रमज़ान, उनखे गुज़ारिश आहे उन नाज़रा कुरान मजीद पूरो कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह 6 सिफ़ारो याद भी कंदो आहे। उन जी बि एज़ाज़ी दस्तार कराई पई वञे। उन खां बाद ही मुंहिंजी नंढड़ी आहे बीबी आमिना, उन क़ाइदो पूरो कयो आहे। उन भी चयो त मूंखे भी रुमाल ॾियो मथे ते मिड़ई साईं जन शफ़क़त जो हथ घुमाए। शाबाश अल्हम्दुलिल्लाह अॼु जो असांजो जलसो तमाम मरूमीन जे इसाले सवाब जे लाइ खास तौर ते साईं मौलाना शाह मोहम्मद अब्बासी साहब, साईं हाफिज अली अकबर साहब, साईं हादी बख्श साहब जा वालिद मरहूम मुंहिंजा उस्ताद आहिनि साईं मोहम्मद ईसा साहब।